नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त सुप्रीम कोर्ट सुन्नी इत्तेहाद काउंसिल जूं मख़सूस सीटूं ॿियनि पार्टियुनि खे ॾियण बाबति पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति ॾिनल दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो त ॿियनि पार्टियुनि खे मख़सूस सीटूं कहिड़े क़ानून तहत ॾिनियूं वयूं, छा जंहिं पार्टी जी ॻाल्हि हले पई उहा रजिस्टर्ड आहे, छा इन पार्टी खे डीलिस्ट कयो वियो हो, छा इन पार्टी खे चूंड निशान अलाट कयो वियो। अदालत चयो त क़ौमी असेंबली में आज़ाद उम्मीदवारनि जा अंग अखर ॾिना वञनि, जंहिं ते एडवोकेट फैसल सिद्दीकी चयो त अंग अखर दरख़्वास्त में ॾेई छॾिया आहिनि। 88 उम्मीदवारनि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत कई। अदालत दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत जा एतिराज़ ऐं मख़सूस सीटनि ते औरतुनि पारां 5 रुकनी बेंच क़ाइम करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत जो चवणु आहे त आइन में किथे लिखियलु आहे त बचियल सीटूं ॿियनि पार्टियुनि में विरहायूं वञनि। मख़सूस सीटनि बाबति पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जा फ़ैसिला मुअत्तल कयूं था। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त सुप्रीम कोर्ट सुन्नी इत्तेहाद काउंसिल जूं मख़सूस सीटूं ॿियनि पार्टियुनि खे ॾियण बाबति पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति ॾिनल दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो त ॿियनि पार्टियुनि खे मख़सूस सीटूं कहिड़े क़ानून तहत ॾिनियूं वयूं, छा जंहिं पार्टी जी ॻाल्हि हले पई उहा रजिस्टर्ड आहे, छा इन पार्टी खे डीलिस्ट कयो वियो हो, छा इन पार्टी खे चूंड निशान अलाट कयो वियो। अदालत चयो त क़ौमी असेंबली में आज़ाद उम्मीदवारनि जा अंग अखर ॾिना वञनि, जंहिं ते एडवोकेट फैसल सिद्दीकी चयो त अंग अखर दरख़्वास्त में ॾेई छॾिया आहिनि। 88 उम्मीदवारनि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत कई। अदालत दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत जा एतिराज़ ऐं मख़सूस सीटनि ते औरतुनि पारां 5 रुकनी बेंच क़ाइम करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत जो चवणु हो त आइन में किथे लिखियलु आहे त बचियल सीटूं ॿियनि पार्टियुनि में विरहायूं वञनि। मख़सूस सीटनि बाबति पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जा फ़ैसिला मुअत्तल कयूं था।